अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा जीअं त पंहिंजो हले पियो सेल जो जेको आहे सो टॉपिक, त पाण कल्ह हुन में न्यूक्लियस पढ़ियोसीं। अॼु पाण पढ़ंदासीं माइटोकॉन्ड्रिया। हाँ, माइटोकॉन्ड्रिया आहे छा? हाणे माइटोकॉन्ड्रिया जेको आहे सो इलाही इम्पोर्टेंट ऑर्गेनल्स हूंदो आहे सेल जे अंदरि। हाणे हीअ ॾिसो, हीअ सेल जी शेप आहे, ठीकु आहे, एनिमल सेल जो। हीअ जेके आहिनि हे माइटोकॉन्ड्रिया हूंदा आहिनि, ठीकु आहे। इहे इलाही इंपॉर्टेंट शयूं हूंदियूं आहिनि सेल जे अंदरि में, ठीकु आहे। ऐं हीअ प्रोक्रेटिक सेल जे अंदरि न हूंदो आहे, हीअ सिर्फ़ु प्रेज़ेंट हूंदो आहे यूक्रेटिक सेल जे अंदरि। इहा सिर्फ़ु हिन में मेन जेकी इम्पोर्टेंट शइ आहे MCQs जे हवाले सां, त इहो हमेशह जेको आहे सो यूक्रेटिक सेल जे अंदरि ई प्रेज़ेंट हूंदो आहे, ठीकु आहे। ठीकु आहे, यूक्रेटिक सेल जे अंदरि ई प्रेज़ेंट हूंदो आहे, प्रोक्रेटिक सेल जे अंदरि न हूंदो आहे। ऐं हिन में फंक्शन छा आहे? हीअ जेको आहे सो मैन्युफैक्चर कंदो आहे एंड सप्लाई कंदो आहे एनर्जी ऑफ सेल, ठीकु आहे। नंबर 2 शइ मैन्युफैक्चर कंदो आहे, ठाहींदो आहे पाण, ऐं ॿियो छा कमु कंदो आहे? एंड सप्लाई बि कंदो आहे, उनखे मोकिलींदो बि आहे, ठीकु आहे। त सेल खे जेकी असां एनर्जी ॾींदा आहियूं उनखे ठाहींदो बि आहे, ॿियो सप्लाई बि करे थो, सही आहे। इन करे ही माइटोकॉन्ड्रिया खे पावर हाउस ऑफ सेल चयो वेंदो आहे। This is why it is called the powerhouse of a cell। इहो हमेशह क्वेश्चन पुछियो हूंदो आहे त बाबा जेको आहे पावर हाउस ऑफ अ सेल कंहिंखे चयो वेंदो आहे? उहो माइटोकॉन्ड्रिया खे चयो वेंदो आहे। छो त सप्लाई एनर्जी खे बि इहो थो करे, उन एनर्जी खे ठाहे बि इहो थो सेल जी खे, ठीकु आहे। त इहा मेन इंपॉर्टेंट शइ आहे। तव्हांखे ख़बर आहे जिथे बि एनर्जी जिथे ठहंदी आहे पावर हाउस उहो ई हूंदो आहे उन शइ जो, छो त उतां ई उहा सॼी एक्टिविटी थिए थी, ठीकु आहे। हाँ जी, जेको साइज़ नंबर हूंदो आहे माइटोकॉन्ड्रिया जो, इहो डिफरेंट हूंदो आहे डिफरेंट सेल जे अंदरि, ठीकु आहे। इहो हिकु न आहे, इन करे लिखण जी ज़रूरत न आहे, बसि हिनखे इहो यादि करे छॾियो त बाबा जेको माइटोकॉन्ड्रिया जेको नंबर हूंदो आहे हर सेल जे अंदरि। हाणे हिन सेल में ॾिसो, लेट सपोज़ तव्हांखे मां ॾेखारियां 1 2 3 4 आहे, ठीकु आहे, 5, त कंहिं में 7 थी सघे थो, कंहिं में 10 थी सघे थो। मतिलबु इहा जेकी इन जी क्वांटिटी आहे नंबर्स जी या साइज़ जी, उहा वेरी करे थी। हिन खां नंढा बि थी सघंदा, हिन खां वॾा बि थी सघंदा, डिफरेंट थी सघंदा। हर सेल जे हिसाब सां ई माइटोकॉन्ड्रिया थींदा आहिनि, ठीकु आहे। पर हिन में जेकी शइ यादि रखण वारी आहे उहा इहा ई आहे त बाबा इहे हमेशह यूक्रेटिक सेल में हूंदा आहिनि। ॿियो छा था कनि? इहे मैन्युफैक्चरिंग सप्लाई कंदा एनर्जी खे सेल में जेकी वञे थी। उन खां अलावा जेको आहे इहे पावर हाउस आहिनि सेल जा, ठीकु आहे। पावर हाउस छो त इहे सप्लाई कंदा एनर्जी खे, ऐं ॿियो उन ई एनर्जी खे मैन्युफैक्चर बि कंदा, ठाहिनि बि था, ठीकु आहे। हाणे स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया जेकॾहिं पाण ॾिठो वञे, जीअं हाणे ॾिसो त हाणे हिन ई हमेशह सराउंड हूंदो आहे 2 मेम्ब्रेन खां, ठीकु आहे। हिन 2 मेम्ब्रेन हूंदियूं आहिनि, ॿाहिरि साइड ना, ठीकु आहे। उन जो ई इहो माइटोकॉन्ड्रिया ठहियलु हूंदो आहे उनजे अंदरि, ठीकु आहे। हाणे इनर मेंबर जेकी हूंदी आहे उन में इनफोल्डिंग्स हूंदा आहिनि, जंहिंखे पाण क्रिस्टाई चवंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो जेकी आउटर हूंदी आहे, सॉरी, जेकी इनर सरफेस हूंदो आहे क्रिस्टाइड जो, उनजे अंदरि स्मॉल कॉप्स स्ट्रक्चर हूंदा आहिनि, जंहिंखे F1 पार्टिकल चइबो आहे, ठीकु आहे। हाणे इहे इंपॉर्टेंट एतिरो न आहे 1 पेपर जे हिसाब सां, ठीकु आहे, जंहिंजे लाइ तव्हां तयारी कयो था उन लाइ तव्हांखे हीअ शइ यादि रखण जी ज़रूरत आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो इन में हाणे अचे थी त केमिकल कंपोज़िशन ऑफ माइटोकॉन्ड्रिया छा हूंदी आहे, सिर्फ़ु हिनखे सम्झी वञो, लिखण जी ज़रूरत न आहे, ठीकु आहे। ऐं माइटोकॉन्ड्रिया मेम्ब्रेन जेकी आहे उहा सिमिलर हूंदी आहे जीअं तव्हांजी ॿी मेम्ब्रेन, सेल जी जीअं मेम्ब्रेन आहे, ठीकु आहे, उन वारी कार सिमिलर हूंदी आहे। कंपोज़िशन स्ट्रक्चर साॻियो ई हूंदो आहे, सही आहे। पर इहे जेके आहिनि कंपोज़ हूंदियूं आहिनि लिपिड्स एंड प्रोटीन जी, ठीकु आहे। इहा शइ हिन में यादि रखणी आहे त जेकी बि मेम्ब्रेन आहे मेडअप ऑफ चयोसि या कंपोज ऑफ चयोसि, तव्हांजी मर्ज़ी आहे, लिपिड्स एंड प्रोटीन, ठीकु आहे।
लिपिड्स एंड प्रोटीन जा ठहियल हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे इहे जेके माइट्रोकॉन्ड्रियल मैट्रिक्स कंटेन कंदा आहिनि लार्ज नंबर ऑफ एंजाइम्स हिन जे अंदरि हूंदा आहिनि, को एंजाइम हूंदा आहिनि, ऑर्गेनिक इनऑर्गेनिक साल्ट हूंदी आहे हिन जे अंदरि, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको माइट्रोकॉन्ड्रिया जो मेन जेको सिस्टम आहे उन जे अंदरि DNA एंड राइबोसोम्स बि हूंदो आहे, ठीकु आहे। इहा शइ यादि रखी छॾियो। इट कंटेन्स DNA छा आहे, पाण पढ़ी आयासीं हेरिडिटरी वारो सिस्टम, त तव्हांजी इनहेरिट कीअं थिए थो तव्हांजी क्रोमोसोम्स में, मां तव्हांखे कल्ह सम्झायो हुयो, ठीकु आहे। त इहा शइ तव्हांखे इहा रिपीट करण जी ज़रूरत न आहे, राइबोसोम्स खे पाण अॻिते हली पढ़ंदासीं। त माइट्रोकॉन्ड्रिया में जे अंदरि छा हूंदो आहे, कंटेन्स DNA एंड राइबोसोम, ठीकु आहे। त हिन जे अंदरि राइबोसोम्स एंड DNA बि हूंदा आहिनि, सही आहे। इन जे करे ई माइट्रोकॉन्ड्रिया छा थो करे सघे त पंहिंजी प्रोटीन खे पाण सेंथेसाइज़ बि कंदो आहे, ठीकु आहे। इट सेंथेसाइज़ इट्स ओन प्रोटीन, ठीकु आहे। त माइट्रोकॉन्ड्रिया जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजी प्रोटीन खे बि पाण सेंथेसाइज़ कंदा आहिनि। सेंथेसाइज़ मतिलबु पाण ठाहींदा आहिनि, ठीकु आहे। त उन जी जेके प्रोटीन्स हूंदियूं आहिनि उनखे पाण इहे सेंथेसाइज़ बि कंदा आहिनि, ठाहींदा बि आहिनि। माज़रत हिन टाइम मां वटि ॿिए कंहिं कलर जी पेन अवेलेबल न आहे, इन जे करे हिन में लिखणो पए थो, ठीकु आहे। उन खां अलावा फॉर्मेशन ऑफ न्यू माइट्रोकॉन्ड्रिया ॾिसूं त न्यू माइट्रोकॉन्ड्रिया कीअं ठहंदा आहिनि। हाणे माइक्रोकॉन्ड्रिया जेकी हूंदी आहे न, माइट्रोकॉन्ड्रिया छा आहे त इहे सेल्फ रेप्लिकेटिंग ऑर्गेनल्स आहिनि, मतिलबु इहे जीअं पाण डिस्ट्रॉय थींदा आहिनि पंहिंजे पाण खे वरी इहा ॿीहर ठाहींदी आहे। पंहिंजा जेके हिन ओल्ड माइट्रोकॉन्ड्रिया हूंदा आहिनि उनखे डिवाइड करे टोड़े करे उन मों ई जेको आहे सो पाण ॿियूं माइट्रोकॉन्ड्रिया ठहंदियूं आहिनि, ठीकु आहे। त इहा सेल्फ रेप्लिकेटिंग आहे, सही आहे। उन खां पोइ फंक्शन छा आहे हिन जा, हाणे हिन जा जेके फंक्शन्स आहिनि उहे ठीकु आहे, माइट्रोकॉन्ड्रिया सम्झी वञिजो, सही आहे। वक़्त जी कमी करे नथा लिखूं पूरो। हाणे इन जा इलाही मेन इंपॉर्टेंट जेके आहिनि मेटाबॉलिक प्रोसेस जेके माइट्रोकॉन्ड्रिया जे अंदरि थींदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि त ही कर्ब साइकिल, ठीकु आहे, कर्ब साइकिल। उन खां पोइ एरोबिक रेस्पायरेशन जेकी हूंदी आहे, एरोबिक रेस्पायरेशन, फैटी एसिड्स, एंड मेटाबॉलिज्म। हाँ ही कर्ब साइकिल जेको आहे इहो पाण अॻिते हली करे डाइट में पढ़ंदासीं, कर्ब्स जेके पाण इंटेक कंदा आहियूं। एरोबिक जेको आहे सो रेस्पायरेशन पाण पढ़ी आया आहियूं, फैटी एसिड्स पाण पढ़ी आया आहियूं। उनखे तव्हां जेकॾहिं नथो अचे सम्झ में त वापसि वञी करे तव्हां हिनखे सम्झी सघो था, ठीकु आहे। त इहे जेके आहिनि सो इन जे अंदरि फंक्शन हूंदा आहिनि, ठीकु आहे। इहे मेटाबॉलिक प्रोसेस जेके हिन जे अंदरि थियनि था, ठीकु आहे। उन खां अलावा इहे एनर्जी रिलीज़ करे थी, जॾहिं बि माण्हू खाधो खाए थो मेटाबॉलिक जे प्रोसेस जे थ्रू जेको आहे छा थो करे, माइट्रोकॉन्ड्रिया एनर्जी रिलीज़ करे थो। इहा एनर्जी ट्रांसफर थिए थी रिच कंपाउंड ATP में, जंहिंखे पाण एंडोसाइन ट्राईफॉस्फेट चऊं था, ठीकु आहे। वरी इहो ATP वञी करे जेको आहे सो सेल जी डिमांड ते ब्रोकन थींदो आहे ADP में, ठीकु आहे। इन मां MCQs न ईंदो, MCQs लाइ तव्हांखे इहा ई शइ लाज़मी रखणी आहे। हे पोइ इलाही डिटेल में थींदो, तव्हांखे पोइ सम्झ में न ईंदो, वन पेपर जे हिसाब सां ई न आहे, हीअ सिर्फ़ु सब्जेक्टिव जे हिसाब सां अॻिते, सही आहे। माइट्रोकॉन्ड्रिया खां पोइ अचे थो गोल्जी बॉडीज़, या हिनखे तव्हां गोल्जी एपरेटस बि चई सघो था, ठीकु आहे। हाणे गोल्जी बॉडीज़ छा आहिनि, हाणे गोल्जी बॉडीज़ में पहिरीं तव्हांखे इहा ॻाल्हि रखणु घुरिजे त गोल्जी बॉडीज़ हे थींदा आहिनि, ठीकु आहे। ही गोल्जी बॉडीज़ आहिनि, ठीकु आहे। वेसल्स हूंदा आहिनि गोल्जी, हे जेके आहिनि सेक्स हूंदा आहिनि, जंहिंमें स्टेक्स बि हूंदा आहिनि, हे गोल्जी बॉडीज़ आहिनि सेल जे अंदरि, ठीकु आहे। हाणे नंबर 1 हिन में जेकी अचे थी त बाबा गोल्जी बॉडीज़ खे कंहिं डिस्कवर कयो, त इनखे गोल्जी, ठीकु आहे, उन हमराह जो नालो ई गोल्जी हुजे, हिनखे डिस्कवर कयो। कॾहिं कयो ऐं आई थिंक 1898 में कयो ऐं ये वरी बि कंफर्म करे मां तव्हांखे ॿुधाए छॾींदुमि, 1898 में, ठीकु आहे। गोल्जी एपरेटस जेके आहिनि उहे हमेशह इहे बि यूकैरियोटिक सेल्स में हूंदा आहिनि, ठीकु आहे।
ठीकु आहे। हे जेको आहे सो सिर्फ़ु यूकरेटिक सेल जे अंदरि गोल्जी बॉडीज़ हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे गोल्जी बॉडीज़ जो जेकर तव्हां स्ट्रक्चर ॾिसो त इन जे अंदरि स्टेक्स बि हूंदा आहिनि, सेक्स बि हूंदा आहिनि। हाणे इहे सेक्स छा हूंदा आहिनि, इहे फ्लैटेंड हूंदा आहिनि। ठीकु आहे, फ्लैटिंग आहिनि, मतिलबु फ्लैटेड हूंदा आहिनि, फ्लैटेड जीअं हीअ पेपर फ्लैटेड आहिनि ईअं बिल्कुलु फ्लैट हूंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं इन जे अंदरि मेम्ब्रेनस जेको आहे सो बाउंड हूंदी आहिनि। हाणे इहे स्टेक्स जेके हूंदा आहिनि इनखे पाण क्रिस्टलाइन बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं इहो जेको गोल्जी कॉम्प्लेक्स सिस्टम आहे इहो इंटरकनेक्टेड हूंदो आहे। ट्यूबवेल्स हूंदा आहिनि हिन जे अंदरि, जीअं हेठि तव्हांखे ट्यूबवेल्स नज़र था अचनि। ठीकु आहे। इन सां इहे इंटरकनेक्टेड हूंदा आहिनि अराउंड द सेंट्रल स्टेक्स। हीअ नया सेंट्रल स्टेक्स आहिनि, उन सां इहे कनेक्टेड हूंदा आहिनि। ठीकु आहे। हिन में वन पेपर जे हिसाब सां को MCQs न आहे, इन करे हिनखे यादि रखण जी बि ज़रूरत न आहे। सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो आइडिया ॾियणो आहे त बाबा गोल्जी बॉडीज़ जो स्ट्रक्चर थींदो छा आहे। ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण फंक्शन ॾिसूं त हिन जा फंक्शन जेको आहे सो इम्पोर्टेंट आहिनि। ऐं नंबर 1 ते जेकॾहिं पाण फंक्शन ॾिसूं त बाबा हीउ सेल सीक्रेशन कंदो आहे। ठीकु आहे। ऐं हिनखे रटण जी ज़रूरत ई न आहे, तव्हां सम्झी वञो। हाणे गोल्जी बॉडी जेके इहे छा हूंदा आहिनि, इहे जेके गोल्जी कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि इहे कनेक्टेड हूंदा आहिनि या कंसर्न हूंदा आहिनि सेल सीक्रेशन सां। त इन जो कमु ई जेको आहे मेन फंक्शन उहो छा आहे, सेल सीक्रेशन करणु। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं पाण मिसाल वठूं त मेमल्स जेके बि जंहिंमें इंसान बि अचनि था उन में पेनक्रियास जी सीक्रेशन थींदी आहे, पाण पढ़ी आया आहियूं। ठीकु आहे। हाणे इन जे अंदरि जेको एंजाइम हूंदी आहे जेकी डाइजेशन में मदद ॾींदी आहे। ठीकु आहे। इहा केरु थो सीक्रेट करे, गोल्जी बॉडीज़ करे थो। ठीकु आहे। त सेल जी जेकी सीक्रेशन आहे उहा केरु थो करे, गोल्जी बॉडीज़ करे थो। सही आहे। हाणे इन जे अंदरि राइबोसोम्स आहिनि, उहे सिंथेसाइज़ कंदा प्रोटीन पार्ट ऑफ सेल सीक्रेशन। ठीकु आहे। हिन सम्झो बसि, हिन वन पेपर हिसाब सां काई शइ न ईंदी आहे। उन खां अलावा इन जे अंदरि एंडोप्लाज़मिक रेक्टेलियम हूंदो आहे, उहो छा कंदो आहे, ट्रांसफर कंदो आहे उन साॻे ई प्रोटीन खे काॾे, गोल्जी एपरेटस ॾे। ठीकु आहे। गोल्जी एपरेटस वरी उनखे कन्वर्ट कंदी आहे छा में, फिनिश प्रोडक्ट्स। मतिलबु हिकु फैक्ट्री जो तव्हां मिसाल वठो त उन में जॾहिं प्रोडक्ट तयारु थींदो आहे त उनजी जिते फिनिशिंग थींदी आहे उहा हिन में सेल जे अंदरि उहा गोल्जीज़ में थींदी आहे। ठीकु आहे। पोइ उहे जेके सीक्रेशन्स आहिनि उहे पैक थी वेंदियूं आहिनि इनसाइड मेम्ब्रेन टू फॉर्म ग्रेन्यूल्स। ठीकु आहे। उहे ग्रेन्यूल्स वञी करे छा थींदा आहिनि, जेके बि आउटसाइड ऑफ सेल मेम्ब्रेन जेकी बि शयूं हूंदियूं आहिनि उनखे वञी करे उहे एक्सपोर्ट उहा मिलंदी आहे। मतिलबु उहा वञी करे उहा एनर्जी उनखे प्रोवाइड कंदा आहिनि, उहे सेल वञी करे उनखे मिलंदा आहिनि। मतिलबु सेल जी सीक्रेशन जेकी थींदी आहे उहा गोल्जी एपरेटस जो मेन फंक्शन आहे। ठीकु आहे। उन खां पोइ ट्रांसपोर्टेशन आहे। हाँ, ट्रांसपोर्टेशन में भी तव्हां सम्झो त बाबा गोल्जी एपरेटस छा थो करे, प्रोटीन या एंजाइम खे आउटसाइड ऑफ द सेल ट्रांसपोर्ट करे थो। ठीकु आहे। लिखी छॾियो तव्हांजी आसानी लाइ, ट्रांसपोर्ट द प्रोटीन्स एंड एंजाइम्स आउटसाइड दी सेल जे ॿाहिरि मोकिलणु। ठीकु आहे। हिन नंबर 3 ते जेको फंक्शन आहे उहो कहिड़ो आहे त हीउ फॉर्मेशन कंदो आहे छाजी, ग्लाइकोलिपिड्स जी। सही आहे। त ग्लाइकोलिपिड्स जेकी आहे सो उनजी हीअ फॉर्मेशन करे थो। ठीकु आहे। हाणे ग्लाइकोलिपिड्स में जेकॾहिं पाण ॾिसूं त इहो हिकु मेन इम्पोर्टेंट फंक्शन हूंदो आहे गोल्जी एपरेटस जो। इहो छा थो करे त जेके बि प्रोटीन आहिनि उन में कार्बोहाइड्रेट्स खे ऐड कंदो आहे। लिपिड्स में, प्रोटीन में कार्बोहाइड्रेट्स खे ऐड करे उन मां ग्लाइकोलिपिड्स ठाहींदो आहे। ठीकु आहे। लिखी छॾियूं था तव्हां लाइ आसानी ते, इट एड्स कार्बोहाइड्रेट टू प्रोटीन एंड छा ॿुधायो तव्हां मां, लिपिड्स टू फॉर्म ग्लाइकोलिपिड्स। ठीकु आहे। त ग्लाइकोलिपिड्स को पुछी सघे थो छा में फॉर्म थींदा आहिनि, गोल्जी बॉडीज़ में थींदा आहिनि, गोल्जी एपरेटस में थींदा आहिनि। ठीकु आहे। ग्लाइकोलिपिड्स में तव्हां नाले में तव्हां नज़र अचे थी शइ। ठीकु आहे। उन खां पोइ पुछी सघे थो त छा खे ऐड करे छा मां इहो ठहंदो आहे। त जॾहिं असां कार्बोहाइड्रेट खे ऐड कंदा आहियूं प्रोटीन एंड लिपिड्स में त असां छा था ठाहियूं, ग्लाइकोलिपिड्स ठाहींदा। ठीकु आहे।
त ही हुया अॼु तव्हांजा गोल्जी एपरेटस एंड माइटोकॉन्ड्रिया, ठीकु आहे। सुभाणे पाण इंशाल्लाह लाइसोसोम्स एंड राइबोसोम्स खे ॾिसंदासीं, सही आहे। हिन में का अहिड़ी इंपॉर्टेंट शइ सॉरी मुश्किल अहिड़ी का शइ आहे कोन, जेकॾहिं तव्हां हिकु रिविजन ॾियो बाबा माइटोकॉन्ड्रिया छा आहे, वन पेपर जे हिसाब सां इहा हमेशह यूक्रेटिक सेल में हूंदी आहे, ठीकु आहे। गोल्जी बॉडीज़ में छा में यूक्रेटिक सेल में, ठीकु आहे। हाणे हिन जो कमु कहिड़ो आहे, फंक्शन हिन जो कहिड़ो आहे, मैन्युफैक्चर करे थी एंड सप्लाई करे थी तव्हांखे एनर्जी खे, सिंपल शइ आहे, सो सम्झो, ठीकु आहे। इन जे करे हिनखे पावर हाउस ऑफ सेल चयो वञे, त ही MCQ आहे जेको हिन मां अक्सर निकिरंदो आहे, ठीकु आहे। इन जी जेकी मेम्ब्रेन आहे माइटोकॉन्ड्रिया जी, उहा छाजी ठहियलु आहे, लिपिड्स एंड प्रोटीन जी ठहियलु आहे, ठीकु आहे। लिपिड्स एंड प्रोटीन, सही आहे। ही सप्लाई एनर्जी मैन्युफैक्चर यूक्रेटिक सेल जे अंदरि मौजूदु हूंदो आहे, इनखे पावर हाउस ऑफ सेल चयो थो वञे, ठीकु आहे। इहो DNA एंड राइबोसोम्स हूंदो आहे इन जे अंदरि, ठीकु आहे। इहो पंहिंजी प्रोटीन खे पाण सिंथेसाइज़ करे थो, ठीकु आहे। रेप्लिकेट आहे, पंहिंजा पाण ठाहींदो आहे। फंक्शन छा आहे माइटोकॉन्ड्रिया जा, कर्ब साइकिल खे हलाए थो, एरोबिक रेस्पायरेशन में मदद ॾिए थो, फैटी एसिड्स एंड मेटाबॉलिज़म में, ठीकु आहे। उन खां पोइ गोल्जी एपरेटस आहे, इहो कॾहिं थियो 1898 में डिस्कवर कंहिं कयो, गोल्जी कयो, ठीकु आहे। इहो हमेशह इहो बि यूक्रेटिक सेल जे अंदरि मौजूदु हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा हिन जो फंक्शन छा आहे, सेल खे सीक्रेशन कंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ हिन जो जेको सेकेंड फंक्शन आहे उहो कहिड़ो आहे, त ट्रांसपोर्टेशन कंदो आहे, छाजी प्रोटीन जी इंज़ाइम या इंज़ाइम जी आउटसाइड ऑफ सेल, ठीकु आहे। फॉर्मेशन ऑफ ग्लाइकोलिपिड्स बि हिन जो फंक्शन आहे, ठीकु आहे। ऐं ग्लाइकोलिपिड्स कीअं फॉर्म थींदा आहिनि, त असां कार्बोहाइड्रेट्स खे मिलाईंदा आहियूं प्रोटीन ऐं लिपिड्स सां, त असांजो ग्लाइकोलिपिड्स ठहंदो आहे, ठीकु आहे। त इहो मेन फंक्शन हुयो। इन जी तव्हां ॾिसी छॾी त बाबा ही जेके आहिनि ही वारा शयूं, हे जेके सेल जे अंदरि हूंदो आहे इनखे पाण माइटोकॉन्ड्रिया चऊं था, ठीकु आहे। ही जेके आहिनि ही गोल्जी बॉडीज़ आहिनि जंहिंजे अंदरि सेक्स एंड स्टेक्स हूंदा आहिनि, उन स्टेक्स ऐं सेक्स खे पाण छा चऊं था, हिस्टीरिनाइन, ठीकु आहे। ही हुयो जेको पहिरियों टॉपिक, इंशाल्लाह सुभाणे पाण ॿिए टॉपिक सां मिलंदा। अल्लाह हाफ़िज़।